नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थरपारकर ज़िले में बिरादरी सतह जा बुनियादी मसला हल करण लाइ बजीर बिरादरी एहतियात क़ाइमु करे वरितो। मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾिजाणियूं करे सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में मिठी डीपलो खां पोइ गुज़िरियल ॾींहुं बजीर बाशऊर फारम जे सॾ ते इस्लाम कोट में शुरूआती गॾिजाणी कोठाई वई है, जंहिं में शहर समेत ज़िले तोड़े तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बजीर बिरादरी जे सवें माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते फारम जे सरगर्म वर्करनि तरफ़ां आयल माण्हुनि खे फारम जो मक़सद मंशूर मुतलिक़ आगाही ॾिनी, जॾहिं त मोट में बिरादरी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि पारां एहतियात खे मज़बूत रखण जो वचन कयो वियो। इन मौक़े ते गॾिजाणी में बजीर बाशऊर फारम जे अॻुवाण उमर बजीर, बरकत जान बजीर समेत ॿियनि गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे चयो त बजीर बाशऊर फारम ठाहिण जो मक़सद बिरादरी जे बुनियादी मसइलनि खे हल करण लाइ तइलीम जे हवाले सां बजीर बिरादरी में वधि खां वधि तइलीम जागृता आणण लाइ कोशिशूं कयूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।